हिन बाबरकत महफिल में कुछ शरई अहकाम आउं तव्हांखे अर्ज करण चाहींदुसि। इंसान जिंदगी गुजारे थो, जिए थो, तो उन जूं ज़रूरतूं आहिनि। खाधो खपे, पीतो खपे, लटो कपड़ो खपे, बीमारी बड़ी दवा दरमला। उन जे लाइ इंसान के ज़रिए माश खपे, गुज़र सफ़र जो ज़रियो खपे। के ज़रिया कमाइण जा हलाल हूंदा आहिनि के हराम हूंदा आहिनि, के ज़रिया जायज़ हूंदा आहिनि के नाजायज़ हूंदा आहिनि। पैसा माण्हू कमाए वठंदो आहे, पेट पालण जे लाइ माण्हू मेहनत करे वठंदो आहे, पर हिकिड़ा अहिड़ा ज़रिया हूंदा आहिनि जन जे मथा खुदा जो डमर ऐं कहर ऐं कावड़ हूंदी आहे, ऐं हिकिड़ा अहिड़ा ज़रिया हूंदा आहिनि जन जे मथा मेहनत ऐं मुशक्क़त करण वारे जे मथा अल्लाह जी रहमत ऐं बरकत वरसंदी आहे। ऐं उहो कमाईंदो, पंहिंजी जिंदगी गुजारण जे लाइ मेहनत मज़दूरी कंदो आहे, ऐं उन जे लाइ लिखियो अजुर ऐं सवाब मिलंदो आहे। उहे ज़रिया दुनियादारी जा ज़रिया हुजण जे बावजूद बि उहे दीनदारी में लिखिया वेंदा आहिनि, अजुर ऐं इबादत जो सवाब लिखियो वेंदो आहे। मसलन हिकिड़े माण्हू जो पेट पालण जो तरीक़ो आहे माण्हुनि खां फुर मार करण, रिश्वत वठण, जुआ खेॾण, जुआ जी कमाई ते गुज़र करण। ये अहिड़ा ज़रिया आहिनि जेकी हराम ऐं नापाक ऐं नाजायज़ आहिनि। पर जेकॾहिं को माण्हू मज़दूरी करे थो, भली तगारी खणे, भली वो राज़ो आहे, मिस्त्री आहे, दुकानदार आहे, मास्तरी थो करे, बनी बारो थो करे, वो कंदो पंहिंजी मेहनत ऐं मज़दूरी आहे, पर लिखियो उन जे लाइ अजुर ऐं सवाब वेंदो आहे। या उन जी मेहनत ऐं मज़दूरी दुनियादारी नाहे, दीनदारी लिखी वेंदी आहे, जेको हलाल कमाए, पाण बि खाए, पंहिंजे बच्चनि खे बि खाराए। हिक मोमिन जे मथां फर्ज़ आहे, अल्लाह ताला फरमाए तो कुलू मिन तय्यिबात, खाओ पाकीज़ शयुनि मझां, पाक कमाई मझां, हलाल ऐं जायज़ कमाई मझां खाओ। वअमलू सालिहा, ऐं पोइ सालिह अमल कयो। पहिरीं पाक कमाई जो ज़िक्र आहे, पोइ सालिह अमलनि जो ज़िक्र आहे। निमाज़ पोइ, ज़िक्र पोइ, इबादत पोइ, तिलावत पोइ, पहिरीं खाधे जो। जेकॾहिं पेट में खाधो हलाल न हूंदो, उनजी इबादत उन जे कननि खां मथे न चढ़ंदी। जेकॾहिं हलाल रोज़ी उन जे पेट में नाहे, दुआ घुरे थो, हदीस पाक में आ तो दुआ घुरंदे रोए थो, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था, पर अल्लाह ताला फरमाए थो इन जी का दुआ मूं वटि क़बूल नाहे। या मुद्दु यदहु इला समा, हथ ड्रिघा करे भली आसमान सां मिलाए छॾे, पर इन जा हथ ड्रिघा करण, इन जो ॿाॾाइण, इन जो रोअण मूं वटि क़बूल नाहे। छाजे करे? मतअमुहु शराबुन, मतअमुहु हरामुन व शराबुहु हरामुन। इन जो खाधो हराम जो आहे, इन जो पीतो हराम जो आहे, इन जो लिबास हराम जो आहे। इन हराम खाइण वारे जी दुआ मूं रब वटि मक़बूल मंज़ूर न आहे। दुआ तॾहिं क़बूल थींदी जॾहिं पेट में खाधो हलाल जो हूंदो। दोस्तो, रोज़ो तॾहिं क़बूल थींदो जॾहिं सहरी अफ़तारी हलाल जे खाधे ते हूंदी। हबीबन करीमन फरमायो, रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अतश वल जू। घणा रोज़े रखण वारा अहिड़ा आहिनि जन खे रोज़े मंझां सवाइ बुख ऐं उञ जे ॿियो कुझु न मिलंदो आहे। रखंदा रोज़ो आहिनि, सारो ॾींहुं बुखो गुज़ारींदा, उञो गुज़ारींदा, पर अजुर न मिलंदुनि सवाइ उन बुख ऐं उञ जे।
उहा बुख काटियूं मगर उन्हनि खे अजुर ऐं सवाब न मिलंदो। छाजे करे? जेकॾहिं उन्हनि जी सेहरी हलाल जी न हूंदी, उन्हनि जी अफ़तारी हलाल जी न हूंदी त उन नापाक कमाई ते रखियल रोज़ो अल्लाह वटि क़बूल न आहे। हज करण वञे पर हराम जी कमाई आहे, रिश्वतूं वठी, जुआ खेॾी, व्याज वठी, बेहयाई जा कम करे, गंदाई जा कम करे ऐं हज ते वञे। रब फरमाईंदो आहे इन जो हज मोटाए इन जे बूथ ते वराए हणो जंहिंजी कमाई हलाल जी न आहे। कुलू मिन तय्यिबात, पहिरीं पाकीज़ खाधा खाओ, वअमलू सालिहा, पोइ सालिह अमल कयो। सालिह अमल जे क़बूलियत जो दारो मदार लुकमे जे मथां हूंदो आहे, गिरह हलाल जो हुजे। तव्हां ॻाल्हि समझी या न समझी? जी फ़कीरो, दोस्तो, भाइरो, असां सभिनी जी आहे सोचणु खपे, गौर करणु खपे त असांजी कमाई कहिड़े ज़रिए जी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त क़यामत जे निशानियुनि मां इहा निशानी अथव जो माण्हू खे या तमीज़ न रहंदी त मां हलाल थो खावां या हराम थो खावां। जेका शइ मिलंदी खाइण शुरू करे ॾींदो, न ॾिसंदो त इन जो ज़रियो कहिड़ो आहे, किथों आई, हलाल जी आहे, हराम जी आहे, मूंखे खाइण दुरुस्त आहे या नाजाइज़ आहे। माण्हू सोचींदा न। इहा क़यामत जे निशानियुनि मां इहा निशानी आहे। अॼु असांजो इहो हाल बणिजी वियो आहे। पर मोमिन बाने जे मथां लाज़िम आहे त उहो पंहिंजी कमाई ज़रिए हलाल जो बणाए, हलाल कमाए, हलाल खाए ऐं हलाल वारी रोज़ी सां पंहिंजे बच्चन जो पेट पाले त इहो शख्स इबादत ऐं ज़ुहद ऐं ताअत ऐं तक़वा में इन जो रात ॾींहुं लिखियो वेंदो। हलाल कमाई जे लाइ जंहिंजे बदन मां पघर वही थो पवे, इन बदन ते दोज़ख जूं बाहियूं रब माफ़ करे छॾींदो। सुभान अल्लाह। अज़ीज़ान मोहतरम, हलाल कमाई जे अंदर भी वरी कुछ कायदा, कुछ ज़ाबिता, कुछ शरई क़वानीन मुक़रर थियल आहिनि। हलाल कमाई जेके ज़रिया हलाल जा आहिनि, उन ज़रियनि जे अंदर भी कुछ ज़ाबिता ऐं कायदा शरीयत मुक़रर कया। मसलन वापार करण बिल्कुल हलाल आहे। साईं करीमन फरमायो आहे त मूरे ध्यान कजो, बरकत जा कुल 10 हिस्सा आहिनि। जेका सॼी दुनिया में बरकत पखड़ियल आहे, घणा हिस्सा आहिनि? 10 हिस्सा आहिनि। साईं फरमाइनि था 9 हिस्सा वापार में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिस्सो ॿिया जेकी बि दुनिया में धंधा आहिनि उनमें हिकिड़ो हिस्सो विरहायल आहे। मेहनतूं, मज़दूरियूं, सनअतूं या सही मुंजाही, काश्तकारी, पोखीराही करणो आहे, मज़दूरी मेहनत करणु आहे, राज़ा आहिनि, वाढा आहिनि, कारीगर आहिनि, दर्ज़ी आहिनि, इन्हनि सभिनी खे बरकत जो हिकिड़ो हिस्सो विरहाइजी मिलियो आहे। हिकिड़ो हिस्सो सभिनी धंधनि खे वंडिजी मिलियो आहे। बाक़ी 9 जो 9 हिस्सा अल्लाह ताला वापार में रखी। ॻाल्हि समझो था? मुझे महबूब मदीने वारे साईं खुद वापार। अम्मा खदीजतुल कुबरा जी तिजारत जा काफिला ओ शाम जे मंडियुनि ताईं हुजूर जन खुद वठी विया। पाण करीमन वापार कयो। हज़रत सिद्दीक़ अकबर वापार कंदो हुयो। उम्मत जा अकाबिर, वॾा वॾा इमाम, वॾा वॾा आलिम, वॾा वॾा सलासिल जा इमाम, ये हज़रत पीराने पीर महबूब सुभानी, मुझे मुर्शिद मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी, हसनी हुसैनी सोनो दस्तगीर वापार कंदो हो कपड़े जो। ऐं पोइ कॾहिं वापार ते निकिरी वेंदा हा, पोइ साहिल को मंगतो ईंदो हो, बा साईं जन के साईं जन वापार ते विया आहिनि, पोइ खाली मोटी वेंदा। पाण फरमायूं त अब्दुल कादिर जे दर तां को साहिल खाली न वञे। पोइ फरमायूं त हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु था कयूं, पोइ उन ॾींहं ते साहिल अचनि ऐं मूंखां ख़ैरात वठी वञनि। पोइ ॾींहुं मुक़ररु कयूं 11 वारो। महीनो कमाईंदा हा, 11 ते ग़रीबनि मिस्कीननि में लुटाए छॾींदा हुया, कुझु बि बचाए न रखंदा हुया। उन जे करे मंगता मिस्कीन साहिल पुछंदा, अबा 11 कॾहिं थींदी? अबा 11 कॾहिं थींदी? अबा छो था पुछो? दस्तगीर को ख़ैरात वठी अचूं।
वो मशहूर थी वो यारही वारो पीर वो यारही मुझा दोस्तों अज 1000 साल गुजरी विया पर यारही दस्तगीर जी अज भी वंड हले पई। इमाम आजम फिके हनफी जो इमाम सैयदना नोमान बिन साबित अबू हनीफो रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा कपड़े जो व्यापार कंदो छा कंदो हुयो कपड़े जो व्यापार कंदो हुयो। व्यापार बरकत जो ज़रियो आहे माल कमाइण जे लाइ गुज़र बसर जे लाइ भलो तरीक़ो ऐं भलो ज़रियो व्यापार आहे पर व्यापार जे अंदर भी कायदा ज़ाबिता कानून शरीयत मुक़रर कया आहिनि। मसलन व्यापार कयो था तो व्यापार में कूड़ न ॻाल्हायो ख़यानत न कयो मिलावट न कयो ज़ख़ीरा अंदोज़ी न कयो कूड़ा कसम न खणो ये कायदा आहिनि जेके व्यापार में अल्लाह ताला मुक़रर कया आहिनि। मसलन तव्हां मज़दूरी कयो था तव्हांजो गुज़र सफ़र जो ज़रियो राज़ो आहे हिकिड़ो माण्हू अॼुकल्ह माशाअल्लाह राज़नि जी बि घणी ॾियारी आहे 1000 1800 आहे 900 आहे किथे किथे घटि वधि बि आहे पर हाणे ॾिसो न 1000 रुपया वठे थो 1000 थोरो त कोन्हे गंज आहे माशाअल्लाह जेकॾहिं ईमान करे 1000 बि गंज आहे पर हाणे छा थींदो आहे जो जेॾी महिल कम वारो मालिक ॾिसंदा पोइ चवंदा छोरा वारो कर तगारी खण वारो कर वठ वठा कईंदा वरी मालिक हेॾे हो मोटरियो त पोइ ठुक 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 हाँ या धोखेबाज़ी आहे न या बेईमानी आहे न करे धंधो पोरियो हलाल जो आहे पर उन जो क़ाइदो टोड़े छॾी इहो बेईमानी थो करे पियो इहो पंहिंजी सही तरह सां जेका हलाल जी कमाई हुई उन हलाल खे बि मशकूक बणाए थो छॾे। वरी से नौकरियुनि वारा मास्तर हेरनि जा स्कूल वेंदा ई कोन ओ महीने में वञी सयूं करे ईंदा वरी किलारक वात पटियूं वेठा आहिनि बाबा 5 रुपया कुझु तूं ॾे कुझु असां मुंहिंजा दोस्तो तव्हां फ़कीर आहियो तव्हां अहले ज़िक्र आहियो तव्हांजो सिलसिले सां वाबस्तगी आहे त तव्हांखे अहिड़े धोखेबाज़ी खां ख़यानत खां कूड़ खां कुपत खां मिलावट खां पाण खे बचाइण लाज़िमी ॻाल्हि वणे थी नथी वणे अमल कंदो न कंदो ऐं जेकॾहिं तव्हां उन ईमानदारी सां कहिड़ो बि पोरियो कयो था पर ईमानदारी सां कयो त उन जो अल्लाह वटो तव्हांखे मज़दूरी त हिते मिलंदी न तव्हांखे मज़दूरी हिते मिलंदी पर अल्लाह वटां अजुर वरी इज़ाफ़ी जुदा मिलंदो कहिड़ो अॼु वापार जे बारे में तो हदीस ॿुधायां तूं चवंदे त हाणे बसि कयां इहो कमु वापार वञी कयां ॿुधायां हदीस सुनन तिरमिज़ी जे अंदर हदीस आहे हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइनि था हबीबन फरमाया अत्ताजिरु सुदूक अल अमीन मन नबियीन वस्सिद्दीकीन वश्शुहदा जेको वापार थो करे पर वापार में सच ॻाल्हाईंदो आहे अमानतदार आहे हिकिड़ो सच ॿियो अमानतदारी ॿ ॻाल्हियूं जे वापारी में हुजनि साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में मां नबीन इहो नबीअनि सां गॾु हूंदो ईमानदारी सां विकण वारो क़यामत जो ॾियारो थींदो त मिठे मोहम्मद करीम सां गॾु हूंदो इहो सिद्दीक़ अकबर सां गॾु हूंदो इहो सैयद शुहदा अमीर हमज़ा सां गॾु हूंदो इहो करबला जे शहीदन सोने सैयदना इमाम हुसैन अली अकबर ऐं अली असगर जहिड़नि अज़ीम शान शहीदन सां गॾु हूंदो करे वापार थो करे तिजारत थो करे पंहिंजे माल कमाइण जे लाइ महिनत मुशक़त थो पर क़यामत जे ॾियारे में रब इन खे एॾो वॾो दर्जो अता करे छॾी हमरा हिकिड़ो सो चई साहब इहो तो वटि गॾ हुआ है इहो मूंखे ॾे त मज़दूरी ते गॾड़ो वहाईंदुसि शाम जो तोखे मज़दूरी ॾींदुसि गॾ जी
चेदा गड मोट आहे को या दात थई तो मु खबर आ त तो आहे कि बाबा मोट कोने चवांदो न बा कसम तो गणाला जो कसम है मोट गड आहे को तेसी घर मु गड ही गडनी जो बुध चियारा अजीब मानू आई मुझे कसम ते एतबार न तो जी गड जे ही गड एतबार दो ची हाणे एड़े मानू के छा चइजे हाँ एड़े मानू के छा चइजे जेको इए कूड़ा कसम खणे याद रखो साईं फरमाइन था जेको कूड़ो कसम थो खणे उन्हें के दोज़ख जी बाह में इए टुपायो वींदो जेको अणतारू मानू पानी जे कुन में होता खाईंदो आ उडंदो इए क़याम जे ॾियारे उन्हें के जहन्नम जी बाह में मोड़ियो वींदो जेको ज़बान सां कूड़ा कसम थो खणे मुझा दोस्तों वरी बुधो जेकॾहिं तव्हां वापार था कयो ऐं सच था ॻाल्हायो त तव्हांजो रब वटि शान छा आहे हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे हबीबन फरमायो अत्ताजिरु सदूक तहत जिल्लिल अर्श यौमल क़ियामा वो व्यापारी जेको व्यापार में सच ॻाल्हाईंदो आ क़याम जे ॾियारे में अल्लाह जे अर्श जे साये में बीठल हूंदो अञा विहां न ठारियो जॾहिं क़याम जो ॾियारो थींदो को छपर न हूंदो छांव न हूंदी ढक अछो न हूंदो सवाइ अर्श मुअल्ला जे साये जे उहे माण्हू जेकी दुनिया में वापार था कनि पर वापार में सच्चा रहनि क़याम जे ॾियारे रब उन्हनि खे पंहिंजे अर्श जे साये में बीहारींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों मुझा सोना हबीब मदीने वारा साईं हिकड़े ॾियारे ते पंहिंजे हवेली पाक मां निकता हुजूर हलन पिया भिटाई जे रूह में पे ॾिठो रड़ कयई त नाज़म झारा निकरी जॾहिं पिरी करे थो पंध धूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद साईं जो सौगंध मुझो सजण सभिन खां सोहणो सुभान अल्लाह हबीब हलन पिया मुस्तफा जो हलण कीअं हूंदो ॿुधो हुजूर जॾहिं हलंदा हा त पेर जो अॻियों हिसो पप अॻियों हिसो सरबो आहे ऐं पुठियों हिसो सरबो आहे जी हुजूर जन हलंदा हा त पहिरीं पेर जो पप अॻिते खोड़ींदा हुया जीअं को माण्हू मथां ई तां हेठि लहे पेर संभाले पुख्तो मज़बूत रखे मुंहिंजे महबूब जो हलण ईअं हूंदो हुयो असां बि चवनि था त हुजूर जो हलण अहिड़ो वकार इज़त ऐं तमकनत वारो हुयो जो काइनात में कंहिंजो अहिड़ो भलो हलण थी न सघंदो जहिड़ो मुस्तफा जो हलण भलो हुयो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल हबीब हलंदा हुया असां बि चवनि था हुजूर दरमियानी रफ़्तार हलंदा यानी तिखो तिखो जेको हलंदो आहे उनखे छा चइबो आहे ड्रोडण छा चइबो आहे ऐं वरी जेको आस्ते हलंदो आहे उनखे छा चइबो आहे ढरड़ो छा चइबो आहे मदीने वारा साईं न आस्ते हलंदा हुया न तेज हलंदा हुया मुंहिंजे मुस्तफा जो हलण दरमियानो हूंदो हुयो पर असां बि चवनि था त असां जे ड्रोड़ पायूं त बि हुजूर खे पहुची न सघूं
महबूबन जो कद मुबारक न नंढो हुयो न वड्डो हुयो। सिंधी में जो नंढो कद हुजे उनखे छा चइबो आहे? बिंदरो। जंहिंजो कद वॾो हुजे उनखे छा चइबो आहे? डिघो। मुंहिंजा महबूब सोना इन्हनि ॿिन्ही ऐबनि खां पाक हुया। मुंहिंजे दिलबर नबी जो कद दरमियानो हुयो, न सफ़ा तवील न सफ़ा पस्त कामत, दरमियानो कद। पर जेॾी महिल सहाबनि जे विच में वेहंदा हुया त सभिनी खां ऊचा नज़र ईंदा हुया। जे हलंदा हुया त सभिनी खां मथ भरा नज़र ईंदा हुया। वरी जे सहाबन जे विच में हलन इएं समझबो त हुजूर सभिनी खां ऊचे कद वारा आहिनि। पर जे असहाबी हटी वञनि त इएं लॻंदो त हुजूर दरमियाने कद जा आहिनि। ख़ुदा जो कसम अहिड़ो को माण्हू ई काइनात में थी न सघंदो जंहिंमें इहा खूबी भाई। ज़रबे इश्क त खणी जो आहे काॾे आहे जुगरा? ज़रबे इश्क आहे कोन आयो आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। जे हबीब हलंदा हुया, जे गस सां जे घिटीअ सां हबीब गुज़री वेंदा हुया त 3 ॾींहंनि ताईं उतां खुशबू ख़त्म न थींदी हुई। ये ज़ाहिर जे न कई ज़ाहिर जे अखियुनि वारनि चयो, पर अहले नज़र अहले दिल अहले बातिन चवनि था त अॼु बि मदीने शरीफ में वञो त 1000 साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि मुस्तफ़ा जे पघर जी खुशबू मदीने जे गिलियुनि मां ईंदी आहे। कलंदर जो मेलो 3 ॾिहाड़ा, भिटाई जो मेलो 3 ॾिहाड़ा। मुंहिंजा दोस्तो हज़रत दाता गंज बख्श जो मेलो 3 या 4 ॾिहाड़ा, पर मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो 12 महीना मेलो मतल। मेलो मतल हर दम हर वार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में छॾिया बारी बख्शे कुल बदकार मदीने में। हर को न पुजे बांधी हीअ बख़्त जी बाज़िया। हाय हाय हाय, सिक त सभु कंहिंजे सीने में आहे न, पर जंहिंखे फिरी घुराए जंहिंखे यार घुराए है। हर को न पुजे बांधी हीअ बख़्त जी बाज़िया, सोई तो रसे दर ते जित जान बुराज़िया। अखियुनि सां ॾिसनि आशिक इसरार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे हिते हाणे दिल न लगे हलू कर मुल्ला काहे। हिते हाणे दिल न लगे हलू कर मुल्ला काहे। छॾ सिंधु सगोरीअ खे हलू लागा पालाए। हली जान बजा ॾिसंदो हली जान बजा ॾिसंदो जिन सार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे। चओ सल्लल्लाहु अलैहि या
वाह मदीनो शहर मिठो, वाह मदीनो शहर मिठो, रहमत जी वसकार, हली ॾिस दिलबर जी दरबार, हली ॾिस दिलबर जी दरबार। आशिक आया करहा काहे हू जी हूंगार, हली ॾिस दिलबर जी दरबार, हली ॾिस वरह विछोड़े में व्या गुज़री मालिक मोड़ महार, हली ॾिस दिलबर जी दरबार, हली ॾिस अदलन गदलन अभरन के भी ओ मिलंदी कोन मयार, हली ॾिस दिलबर जी दरबार। चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। हाय 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 मानू पुछंदा बा हे छो था नचन, हे छो था ट्रपन, मुखों पुछो तो बुधाया चरड़ियो आया चरड़ियो यार, मुखे छो था छेड़ियो, मुखे छो था छेड़ियो यार, चरड़ियो आया वेस वगाई वणन न मूंखे, वेस वगाई वणन न मूंखे, नी कयो नांगुर यार, चरड़ियो आया मूंखे छो था छेड़ियो यार, चरड़ियो आया। मालू ही माया मूर न घुर्जे, मालू ही माया मूर न घुर्जे, लक लंघायुम लांघोड़ यार, चरड़ियो आया। आशिक सूर सहन था सिर ते, आशिक सूर सहन था सिर ते, वाह बिलावल बांगुड़ यार, चरड़ियो आया, मूंखे छो था छेड़ियो यार, चरड़ियो आया। करमुल्ला के कान नकाई, करमुल्ला के कान नकाई, छोड़ाई सब छांगो यार, चरड़ियो आया। जो सल्लल्लाहु अलैहि